सोट मंसूर खान चई वियो आहे त पहिरियां सभु ॿिया कम छॾे इन जाबर जो कमु तमामु करियो ऐं चई पियो त दुश्मन तव्हांजे घर जो आहे, उहो ॾाढो ॾुखियो पवंदो। हाँ सोट, सही तो चए मंसूर। ॿाहिरि जो दुश्मन कॾहिं बि घर में अची वार कोन कंदो, छो त घर जो दुश्मन ई घर में अची वार कंदो। सही तो चए। हा सोट, तॾहिं त असांजे ॻोठ में असां मथां 2 वार थिया ऐं उहे 2 वार हिन जाबर ई कया। असां घणनि जाबर जो पीछो कयो पर हू बार बार कमीनो असां खां निकिरियो वञे। हाणे त सोट ॿीहरनि खे इहो मौक़ो न ॾींदासीं। ऐं हा सोट, मंसूर खान इहा बि ॻाल्हि कई आहे त तव्हांखे मारण लाइ जाबर ऐं अकबर खान वारा पाण में हिकु थियल आहिनि, जॾहिं तूं हिक ॿिए जा सॼण बि त न आहिनि। हाँ सोट, अकबर खान जाबर जे हथां असांखे मारणु चाहे थो ऐं हुन खां पोइ हू पाण जाबर खे पूरो कंदो। सोट हिक ॿिए जा केॾा बि दुश्मन छो न हुजनि, पर हिन वक़्तु हू ॿई असांखे मारण जे पोयां आहिनि। इन करे अहिड़े दुश्मन खां माण्हू कॾहिं बि लापरवाह न रहे। सोट इहो ई त असांजी लापरवाही जो नतीजो आहे जो 2 चकर असां मथां वार थी चुको आहे। हाँ सोट, ॿीहर इन्हनि खे इहो मौक़ो कोन मिलंदो। हाणे असां उन्हनि जे घर में गिड़ी उन्हनि खे मारींदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।